सेवन शरीफ भरसा ॻोठ ईसा ख़ान रोदराणी जे रहवासियुनि एसडीओ इरिगेशन बांध सैयदाबाद विजय कुमार केनाल हसन जोयो आबदार हिदायत ला कटो हाणे मोहम्मद शाह जे ज़ातियुनि ऐं ॾाढाइनि ख़िलाफ़ पाणी जे वाटर मथां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। साईं तव्हां हींअर ॾिठो हूंदो जेको हे विजय कुमार एसडीओ इरिगेशन वारनि असां सां ज़ुल्म कयो आहे ऐं असांजा अॾ ड्राहे हींअर पासे में साॻियो अॾ उहो हुननि खां लखें रुपया हज़ारें रुपया रिश्वत वठी उन्हनि खे चालू करे ॾिनई उहे वहनि पिया ऐं उहो साॻियो विजय कुमार असांखे धमकियूं ॾेई एफआईआर जा धमकियूं ॾेई असांखे असांजा अॾ बंदि कराए चए थो तव्हां वहंदो तव्हां ते एफआईआर कराईंदासीं। हीअ जेको कराइण वारा आहिनि असां सां वॾेरा था कराइनि गुलाम रसूल शाह गुलाम अहमद शाह मोहम्मद शाह हे चवनि था अधु क़ीमत में असांखे पंहिंजी ज़मीनूं ॾियो ऐं तव्हांखे वहण न छॾींदासीं असांखे अधु क़ीमत ते पंहिंजी ज़मीनूं ॾेई तव्हां लॾे हलिया वञो। साईं असांजा ही बचिड़ा मासूमड़ा आहिनि असांजो गुज़र सफ़र हिन ते आहे असांखां जेकॾहिं आबादी करे न छॾियो त असां केॾांहुं वेंदासीं हिननि जो परवरिश किथां थींदो किथां असांजो पढ़ाई जो थींदो असांखे न नौकिरी आहे न को असांखे ॿियो ज़रियो आहे सिर्फ़ु असांखे इहो आबादी कंदा आहियूं हिकिड़ो साल थींदो आहे कणिक कंदा आहियूं असां सां इंसाफ़ कयो असांजे सेवन कोर्ट खे अपील था कयूं ॿियनि वस वारनि खे एसडीओ खे ॿियनि वस वारनि खे अजनेर शहबाज़ खे इन्हनि खे वस वारनि खे अपील था कयूं त असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजे लाइ गैर कानूनी आहे हुननि जे लाइ कानून आहे ही किथां जो कानून आहे हिकिड़ो वहे थो ॿियो गैराबाद आहे ऐं असां सां ज़ुल्म आहे असां ही बचिड़ा इन्हनि ते था थियूं था 12 महीने में असांजो फ़सुल हिकिड़ो थो थिए उहो बि जेको बवेला असां मानी खाऊं था बचिड़नि खे खारायूं था ही वॾेरा ऐं शाह जेके आहिनि गुलाम रसूल शाह मोहम्मद शाह गुलाम अहमद शाह हो चाहींदा इहे बवेला बि न खाइनि हितां लॾे वञनि ऐं असां सां ज़ुल्म आहे असां सां इंसाफ़ कयो वञे असांजो कोर्ट सगोरी खे अर्ज़ु कयूं था त असां सां इंसाफ़ कयो वञे असां सां नाइंसाफ़ी आहे जेको असां सां हिते ज़ुल्म पियो थो हले इहो तव्हां पाण ॾिसो पिया था महिरबानी करे असांजो वस वारनि खे अपील था कयूं ॿाहूं ॿधी अपील था कयूं त असां सां इंसाफ़ कयो वञे। साईं ही तव्हां फोटोग्राफी कयो पिया ही जेको आहे 2 वाटर था निकिरनि सरकारी पीच मां उहो हिकिड़ो वाटर विजय कुमार वहाए ॾिनो आहे हुननि खे लखें रुपया ऐं हज़ारें रिश्वत वठी हुननि खे वहाए ॾिनो आहे असांजो वाटर जेको आहे बंदि कराए छॾी असांजा 300 एकड़ साईं ज़मीन आहे असांजी न मज़ूरी आहे न को ॿी ॻाल्हि कुझु बि कोन्हे असांजो मज़ूरीअ ते गुज़र सफ़र आहे नौकिरी ॿी असांखे कुझु बि कोन्हे हिकिड़ो फ़सुलु थींदड़ आहे सिर्फ़ु चेट वारो फ़सुलु थींदो आहे उहो बि असां सां ज़ुल्म करे वाटर ॾाठो आहे इन्हनि जा ज़िम्मेवार पाण हूंदा हिन वाटर ते पहिरें बि झेड़ा थी चुका आहिनि खून रेज़ी थी चुको आहे ऐं असां हिननि खे साईं गुलाम रसूल शाह ऐं साईं मोहम्मद शाह ऐं गुलाम अहमद शाह हिननि असांजो वाटर ॾहिराए ऐं एसडीओ असांजो वाटर विजय कुमार असांजो वाटर ॾहिरायो आहे ऐं हिकिड़ो वाटर चालू आहे तव्हां पाण ॾिसो पिया हिन में ज़ियान बि थी सघे थो झेड़ा बि थी सघनि था छा कयूं मिसकीन आहियूं मजबूर आहियूं को बि असांखे ॿियो वसीलो कोन्हे को वाह वसीलो कोन्हे असांजो ही सरकारी चारो आहे बिल्कुलु पीच आहे असांजो असांजे ॻोठ ते थो वञे ॿियो कंहिंजो बि कोन्हे न ॻोठ आहे न को हक़ आहे कुझु बि न आहे असांजे ॿनिनि ते ही वाटर वेंदड़ आहे ऐं हाणे जेको कुझु थियो हिन जा ज़िम्मेवार एसडीओ विजय कुमार रहंदो ऐं साईं असां 30 सालनि खां वठी वहंदड़ आहियूं साईं असांजो इंसाफ़ कयो वञे हींअर बि तव्हां ॾिसो था हिकिड़ो वाटर वहे पियो ॿियो असांजो बंदि कयो वियो आहे 300 एकड़ असांजो ज़मीन आहे जिन ते असीं आबादी कयूं था। महिरबानी अपडेट कयूं पिया तव्हांखे सेवन शरीफ का जिते एचआरजेडीओ न्यूज़ जे रिपोर्टर फैसल शहजाद मुताबिक़ मुज़ाहिरीन ईसा ख़ान रोदराणी असगर अली रोदराणी ऐं ॿियनि ॻोठाणनि इल्ज़ाम लॻाईंदे चयो त एसडीओ इरिगेशन बांध सैयदाबाद विजय कुमार वॾो राशि क़िस्म जो ऑफिसर आहे पाण ऐं संदसि टीम ॿी धुर वारनि ज़मीनदारनि खां लखे रुपया रिश्वत वठी असांजी ज़मीन खे गैराबाद करे वाटर कोर्स ड्राए छॾियो आहे ऐं ॿिए पासे वारनि वॾेरनि ऐं सैदनि जो वाटर रिश्वत जे पैसनि एवज़ चालू करे छॾियो अथनि जंहिं ते ॻोठाणनि चिताव ॾींदे चयो त उन सां झेड़े जो अंदेशो वधी रहियो आहे अगरि असांजो को बि जानी या माली नुक़सानु थियो त उनजो ज़िम्मेदार एसडीओ इरिगेशन बांध सैयदाबाद विजय कुमार कनाल हसन जोयो आबदार हिदायत ला कटो हाणे मोहम्मद शाह हूंदा हिननि वज़ीर आला सिंध खे अपील कंदे चयो त ख़ुदा असांजी मदद कई वञे असांजो वाटर कोर्स जेको असां 30 खां 40 सालनि खां वांदा पिया अचूं उन खे बहाल कयो वञे जीअं असां जानी ऐं माली नुक़सान खां बची सघूं। एचआरजेडीओ न्यूज़ ते हिन वक़्तु ताईं बसि एतिरो ई वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एचआरजेडीओ न्यूज़।